अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था छो रिपोर्ट SR सोदो सिंध राजपूत स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पारां राजपूताना एजुकेशन ओलंपियड टेस्ट मुख़्तलिफ़ हंधनि ते वरिती वई। उन हवाले सां छोर जे इम्तिहानी शालातीफ़ एकेडमी सेंटर ते छोर ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि राणा जागीर, मांदल, इखराज, सहोणी, हवेली, न्यू छोर, खेत सिंह, नोहनियो ऐं ॿियनि ॻोठनि जे शागिर्दनि टेस्ट में हिसो वठी इम्तिहान पिणु ॾिनो। इम्तिहानी सेंटर ते मुख़्तलिफ़ ॻोठनि सां वास्तो रखंदड़ राजपूत बिरादरी जे अॻवाननि पहुची हलंदड़ टेस्ट जो जाइज़ो वरितो ऐं तमामु घणी ख़ुशी ज़ाहिर कई। शागिर्दनि खे जिस ॾिनो जॾहिं त अर्जुन सिंह जाड़िया एक्सटर्नल तौरु ऐं दर्जन सिंह मैनेजर तौरु पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभायूं ऐं सुपरवाइज़र नारायण सिंह, वॉलंटियर इंजीनियर उस्ताद कल्याण सिंह, उस्ताद तनवीर सिंह, उस्ताद महावीर सिंह, उस्ताद हुमेर सिंह, उस्ताद गुलाब सिंह, उस्ताद दर्जन सिंह, उस्ताद महेंद्र सिंह, उस्ताद नरेंद्र सिंह पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾिनियूं। उन मौक़े ते छोर शहर ऐं आसपास राजपूत बिरादरी जे मोज़िन, प्रेस क्लब सदर, समाजी वर्कर ऐं सीनियर सहाफ़ी पृथ्वी सोधो, ज़मींदार श्याम सिंह, डॉक्टर सवाई सिंह, सेठ पंदम सिंह, ज़मींदार दरसत सिंह, डॉक्टर विक्रम सिंह, डॉक्टर मोहन सिंह, HBL विक्रम सिंह, HBL येमाल सिंह, कल्याण सिंह, बी सोधो, लक्ष्मण सिंह, उस्ताद गुलाम मुस्तफ़ा सूमरो, सहाफ़ी वफ़ादार जिन ऐं ॿियनि सेंटर विज़िट कयो। शागिर्दनि खे हमथायो ऐं जिस ॾिनो। हिननि चयो त अहिड़ियूं टेस्टूं थियण सां स्कूली ॿारनि अंदरि तालीमी शऊर पैदा थियण सां गॾु ॿार जी टैलेंट ऐं होशियारी जी ख़बर पवंदी। हिननि चयो त कोशिशि करे पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियण सां गॾु अदबी ऐं इख़लाक़ी ॼाण पिणु ॾियो।